अली दी अली दी अली दी अली दी अली दी अली जिंदाबाद। जन्नत अली दी मैं भी अली दा भाई जे मैं न वैसा ब्या कौन वैसी। हाय हाय मौलाबाद रखे यार जे के चुप के मुंह ठावता ना हलंदो छा बाबा। हदीस नबवी है पंज गाल ना बाबा नबी दी हदीस या अली अंत कसीम नार व जन्ना गल है बाबा। साईं जन ताईद कंदा अल हसन वल हुसैन सैयदी शबाब अहल जन्ना तड़े दुनिया दे सामने पड़दा बताओ जन्नत अली दी मैं भी अली दा। अच्छा वकार भाई किबला फकत मैं नहीं फकत गोपांग ब्रदर्स न बाबा फकत वकार भाई ना केर केर विंदो जन्नत में। जन्नत अली दी जन्नत अली दी जन्नत अली दी असा सारे अली दे असा जे नवे सुहागा कौन वैसी। जन्नत अली दी असा सारे अली दे असा जे नवे सुहागा कौन वैसी। आपो शरदा साकी मौला अली है ओ को सरदा साकी मौला अली है असा जे नबी सुहागा कौन पीस। हाय हाय मौलाबाद रखे तवज्जो तवज्जो मौलाबाद रखे हकीकत हकीकत को इत्तफाक ना है। हकीकत हकीकत बोलो कोई इत्तफाक ना है ऐं इस्लाम के कुछ समझ को मजाक ना है। ऐं जन्नत वञण जो ख्याल दिल ऐं दिमाग मां कढी छॾ मुल्ला। अरे जन्नत अली जी आका पिढ़े जी ताक ना है। हाय 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 जिंदगी दे हाल जियो जियो मौलाबाद रखे यार मौलाबाद रखे जन्नत अली जिया। अच्छा हकीकत हकीकत कोई इत्तफाक ना है। अरे इस्लाम के कुछ समझ कोई मजाक ना है। ऐं जन्नत वञण जो ख्याल दिल ऐं दिमाग मां कढी छॾ कटड़ू। अरे जन्नत अली जी आका पिढ़े जी ताक ना है। हाय 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 सही वकार हाणे 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 सोशल मीडिया ते हिकड़ी पोस्ट हले थी पई जन्नत जागीर सहाबा दी। अरे भाई सहाबा जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। सहाबा जी असां इज़त कंदा आहियूं सहाबा जा असां ग़ुलाम आहियूं। जन्नत सहाबा जी न आहे जन्नत अली वारनि जी आहे जन्नत अली जी आहे अली जी औलाद जी आहे। नबी जी हदीस आहे बाबा साईं नबी दी हदीस आहे। ये दुनिया के पैगाम भी आहे। मिंबर इमाम हुसैन बादशाह कोई असां दावा करे असां उलमा मौजूद आहिनि असां जा सरमाया मौजूद आहिनि। दुनिया के जवाब ॾींदासीं जन्नत जा वारिस इमाम हसन हुसैन आहिनि। हां बेशक जन्नत जे जवाननि जा सरदार जनाब इमाम हसन हुसैन आहिनि। ही पाण साहबा ग़ुलाम आहिनि यार बाबा। ग़ुलामनि खे मालिकनि सां न गॾायो। मौला ज़िंदगी दराज करे इहो शियाने इहो ई अक़ीदो आहे इहो ई तो फ़र्क़ु आहे तव्हां असां में। तव्हां उन्हनि खे मञींदा असां आले मोहम्मद खे मञींदा आहियूं। मौला ज़िंदगी दराज करे जंहिंजी छतुनि ते बाबुल हवाए तव्हां सां ईंदी ताईद कंदो इंशाअल्लाह। जंहिंजी छतुनि ते हज़रत अब्बास जो लफ़्ज़ गला इतुजो बचाएता ग़ाज़ी दा परचा। भाई सोहना सजेदा उथवी सजे सा ते हथ विच वफा दे खालिक दा परचवा। हथ विच वफा दे खालिक दा परचा। असां जे न चैसू ॿिया कौन चैस।
हाय हाय जिंदगी दराज इको साउंडर लाए भी दुआ है मौला इन वेड़ा आबाद रखे लहिया आखिरी मिसरो जहमत तमाम दुआ मौला आबाद रखे जनाब सैयदा बानियान की मेहनत कबूल करे ये सनड़ा नौजवान मौला इन्हनि खे आबाद रे गुबांग ब्रादर इन्हनि जो भी हुक्म हुयो साईं ई असांजा दोस्त आहिनि ब्रादरान आहिनि इन्हनि वटि जश्न ली पढ़ो इन्हनि जी मौला ज़िंदगी दराज करे इन्हनि जी मौला सेहत सलामती वारी इन्हनि खे ज़िंदगी इनायत करे मौला तव्हां खे आबाद रखे जेतिरा दोस्त वेठा हो छो जो तव्हां असांजो ताल्लुक वॾो रिश्तो तव्हांजो असांजो आज़ादारी वारो आहे मौला आबाद रखे मौला तव्हांजो हयातियूं करे ई एटम बम मिसरो हाय हाय जेके चुप करे आओ तू ता विलायत दी गाल सुन के अरे वांगू मुनाफिक मुंह फेर वेंदा मगर उठता कसीदे मेरे हैदर दे होसना उठता कसीदे हैदर दे होसन असाजे न पढ़ सो ब्या को